बिलो कर जाबिर खान, शेर वारन जो बिलो कर। हाणे त असुल कीची में पजी चुका आहिनि, घरां निकिरणा ई कोन था ॾियनि। हाणे हिननि टिनी मां हिकिड़े जो सिर खणणो ये सिर्फ तुझे लाइ न पर मुझे लाइ भी मथे जो सूर बणजी चुका है। तो सोची छा तो जाबर खाना खण हथियार हली था दर जे ॿाहिरां बि हुन असां हथियार खणी उन्हनि जे दर ते वञी बीहूं ऐं हू हथनि में काना ऐं काठियूं खयूं था वठनि हा ऐं दाद वारनि खे गॾियूं पोइ हिके थक में कयूं था शेर वारनि सां बलाद। दादा ये आने की जरूरत कम करो मारूख अल्लाह अल्लाह। मामा बुआ हद करे छड़ी है हाणे बुआ के इन घर में बर्दाश्त करण मुझे वस जी गाल नहीं। रात अचे बाबा त मां उनखे जमा थी त पहिरियों कम इहो करे बुआ के गोठ मोकले छड़े। न मन तू पांजे पीसा का भी शिकायत न कजे। मामा हाणे इहो रोज रोज जो तमाशो मां नथी ॾिसी सघां, या त हिन घर में बुआ रहंदी या मां। ॾिस सोनू जेकॾहिं तुंहिंजी पुफी हितां ॻोठ वई त तूं सोच त उहा अम्मा ऐं तुंहिंजे मामे सां कहिड़ो होशियार कंदी। कॾहिं सोचियो अथई अम्मा ऐं अदा त अॻे सूरत में निपोड़िया पिया आहिनि, वरी जेकॾहिं सिबियाणी जहिड़ी मुसीबत उन्हनि जे सिर जे मथां किरे त ॿुधाए छा हू जी सघंदा। मामा बुआ मामा जी ज़ाल आहे ऐं उनजो घर ही न पर उहो आहे। बाक़ी रही मिल्कियत जी ॻाल्हि त बाबा साईं अचे त मां उन्हनि खे चवां थी त उन्हनि खे पंहिंजो हिसो ॾेई अलॻि करे छॾे। अम्मा ॻाल्हि मिल्कियत जी न आहे, जेकॾहिं सिबियाणी जहिड़ी मुसीबत हिकु महीने जे लाइ बि अम्मा जे घर रही न त अदा ऐं अम्मा जो सिर खणण में देरी न कंदी। थोड़ो सोच सोनू तुंहिंजी नानी उते कहिड़े हाल में रहे थी, छा उहो तुंहिंजी बुआ सां मुंहुं ॾेई सघंदी। जॾहिं त सिबियाणीअ असांजे लाइ आज़ार करे छॾियो आहे, पोइ तूं सोच छा उहो तुंहिंजी नानीअ खे हिकु ॾींहुं बि पंहिंजे घर में रहण ॾींदी। इन जो मतिलब त इहो अज़ाब सदाई असांजे सिर जे मथां रहंदो। हा सोनू ये तुझे बुआ जा अज़ाब असांखे ही भोगणा पवंदा। जेकॾहिं तूं पंहिंजे मामे नानी खे ख़ुशि ॾिसणु चाहीं थी त तूं छा थी सम्झी सोनू त मां ख़ुशीअ सां सिबियाणी जी ॾिठियूं सहां थी। सिबियाणीअ खे त मां पंहिंजे आङुरनि ते हिते न चाहियां, पर मूंखे पक आहे त हिते मां हुनजो जीअण अज़ाब कंदमि ऐं हूअ ॻोठ वञी अम्मा ऐं अदा जो जीअण जंजाल करे छॾींदी ऐं मां इहो नथी करणु चाहियां। छो त मां जंहिंखे जा घोड़ा अॼु बि मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं फिरंदा रहनि। अम्मा जी ग़लती आहे त अम्मा सिबियाणीअ जो संग मुंहिंजे बदिले में अदा जे लाइ वरितो। जेकॾहिं अम्मा खे न अज़ाबनि जी ख़बर हुजे हा तो वो कॾहिं मेरी क़िस्मत जी ग़लती न करे हा। तकड़ोल अगरि तकड़ो नाल दादी न तो ये टेकी प्लान कई तो उन जे मथा पानी फैलजी वेंदो। तकड़ो अचो अरे तक जावण सही जा कणे पातो रा लालू मां त मां जान छॾाए वेंदुसि, हू मूंखे एतिरो बेइज़्तो कोन कंदो जेतिरो तो मूंखे ज़लील कयो आहे। वॾी उल्टी पिल्टी शुरू कई अथई, चङाई मुंहिंजी छुटी ॿ हाड़ा महिनत करे हे पाटा हेड़ा हेड़ी लठियूं हथ कयूं। ॿ हुते लिकाईंदासीं, ॿ हेॾां लिकाईंदासीं, हिकिड़ी हिन जॻह ते लिकाईंदासीं, ॿ वरी ओ हुतां। जहिड़ी झटे में का लठ भाॼी थी पुरे थी सट ॾेई माण्हू खणी था वठे न। लिकाए न हुती त लालू जा अॻियां ताज वॼाईंदे छा ओ मोटा मार लाडा हा हा मूंखे न मां मरी अरे यार तोखे मां कीअं समझाया तूं त ठाहो गुनाह जो कमदार वॾे खे सम्झाईंदे तोखे जेकॾहिं मुंहुं जो साथ घुरिजे न त असां लालू जूं इर्तियूं फिर्तियूं ख़तमु करे सघूं था। तुंहिंजूं इर्तियूं फिर्तियूं ख़तमु कंदासीं लठ बाट माण्हू विढ़ंदो न। ठीक आ बा ठीक आ, हाणे जीअं तू चई मां उहे कयां। जल्दी कर लक्ष्मी लिखा के ॾिसी वठे मां ॿ लख अरे ख्याल सां पेर भॻो ई दादा। हाणे ॿुधा हाणे छा कयां। अरे कर ओ ये हिन पासे कर तकड़ कर मिंट कर ॾिसी न वठे।
ओ कुल जान था एडी लचू काने सुन काई हां जेड़ो न जगमल शुरू थे लालू जे लठ जी री हबई पवे असा लचू गोली ना तो ने अन्या जी तो मुके भोली वठी जैसे लचू लबन तैसे सजा तू ना रणी सजाए जे अरे हेदे खणी हेदे अक्कल जान था वो जहिया थी हुंदी हेदे मर हेदे ये सही है भाई ओ गौर पट्टा इते लालू द चु कोन दिसंदो ये पटा आसा दे लगन आसा दे तुजी जान आए ते पुत्र तुजी जान आए लालू जो फिर जो किए खत्म कबू या मुखे खबर पकड़ आने ने समा तो के रोई कम करे जा इते दईया तो बड़ा क्यों माइकरी तो रखा हां जान का दईया इन बात दईया ओ दईया इते सही माना चई अचबो ये लटका चिका ई भागी न वरी वो खण या भागी न यो दंडो यो भागो वरी पोते भागी ओ वो आखिर में ये खण आने समझी देखते समझी थोड़ो करे दंडो जो आराम करे ना मुराद के भजण लाइ वारिस के चाहिए आयो वो तो पान नवाब खान जो हारी आए ने वो नवाब सा कदे भी कोन फिटाइदो ए छोरो डेफू मुराद के सफा डंके छड़ी थी मुखे कोन तो लगिया दा वञा थो मुराद सां न विढ़ंदो पर असां जे करे पासीरो थी वेंदो छा एतिरी बि असांजी इज़त कोन रखंदो पोइ उन सां छा थींदो हिक तरफ़ खां सुमरारा हुन खां पासीरा ॿिए तरफ़ खां वारसारा बाक़ी रहिया सोबत ऐं मिठल वारा उन्हनि खे बि रोके छॾींदासीं हाणे इहो मूंखे ॿुधा जे सप वारी चवण में न हूंदसि त इहा कमदारी कंहिंजे मथां हलाईंदो अदा ॻाल्हि त कम जी कई अथई जेकॾहिं ईअं थी वञे न त पोइ नांग जी मुंडी चिथण जी ज़रूरत ई न पवंदी बग़ैर लठ उलारण जे इहो नांग असांजे रस्ते ताईं हटी वेंदो उहो ई तमाशो ॾिस बहादुर मूं उठनि खे बि चोरापा पाराए छॾिया पोइ इहो मुराद छा आहे जेको फसल असां पोखरायो आहे न उनजी लुणाई बि असां ई कंदासीं उतां पकल फसल जी कमदारी खाइण ॾींदोसां मां ॼण मुअल ॿार जे मथां ॼावनि तोखे पक आहे अदा त पोइ थी वेंदो इंशाअल्लाह पकल फसल असां ई खणंदासीं सुमर ऐं वारस वारा लेवल में अची चुका आहिनि हाणे रुगो सोबत ऐं मिठल वारनि जा कन छिकण बाक़ी आहिनि छा थो सम्झी अदा उहे बि चए चवण में अची वेंदा मिठल सिधो छोरो आहे सिधी ॻाल्हि कंदो आहे हा जा न बाक़ी सोबत बेमान माण्हू उनजे अंदर में गुंडल आहिनि कमदार मां थिया अहिड़े माण्हूअ खे खॾ में हणो जेको तव्हांजा ई पेर कढण जे पोयां हुजे गोरी मूं उठनि खे बि चोरापा पाराए छॾिया पोइ सोबत जी छा मजा जे इज़त सां मञई त ठीकु आहे न त इन कुराड़े उठ खे भूलो विझण जी मां सख रखां थो तीनो छो भला अजकल घणो वक्त ड्राइंग रूम में तो गुजारी खैर त आहे तोसां बस जानी घर जो नौकर आया सफाई तो मूंखे करणी पवंदी न अहिड़ो मां भंगी आहियां जो नी बाथरूम साफ़ करियां अम्मा से बयानी तव्हां भला छा था सोचो मां तोखे इहो चवण आई आहियां कि जेको कुछ थियो न सब विसारे छॾजांइ अदा खे तव्हां ॾियण जी ज़रूरत नाहे न त तुंहिंजो ई ठाहियल नोट तुंहिंजी ही गिची में विझंदसि तक लोगो विसारे छॾे मां रुगो तूं विसारे छॾ ये समझो तो देव मुंहिंजा घर में आहे कोन तुंहिंजी मर्ज़ी आहे त मां पंहिंजी अखियूं पूरे छॾियां जीअं तूं ई भाॼाई वतो तोबा तोबा हिन भाई जी सोच लाइ कॾहिं बदल गई बस हाणे बस घणो सियाणो न थी तोखे त ख़बर आहे न त सिपियाणी में साहब आहे न कंहिंजी ॿुधे न कंहिंजी सहे
अम्मा जानी तू रुगो मूंखे इहो ॿुधाए त मुंहिंजी पचर कॾहिं छॾींदी आहे जेसि ताईं अदो तोखे हिन घर मां धिका ॾेई नथो कढे भला अञा खां 3 वाट मां सिॿियाणी ॿियो चवण न वरितई न त 3 वाट तुंहिंजे लाइ इहा आहे तूं के किने पाणी जे दुबे में पंहिंजो नक विझी ॿुॾी मरंदे छो त जेको सिॿियाणी चवंदी आहे न उहो ई कंदी आहे हाणे वधीक तूं सोच तोखे कहिड़ी वाट थी बहितर लॻे ॾिसो था मां ई घर हाजी बाबा या मां हाजाणी जे करे छॾणु नथो चाहियां ऐं अम्मा सिॿियाणी चवे थी त ही घर छॾ हाणे तव्हां ई मूंखे सलाह ॾियो मां छा करियां मूंखे तव्हांजे मशवरे जो इंतज़ार रहंदो छो जो कमु घणो आहे माण्हू खपनि अरे सॉरी हली शेर मुखे पतू काने तेस टाइम मुजी रानी के तो वठी नहीं दो ना तेस टाइम मां घर जो को था ही ना बचाइंदो मां इन घर जा सब तावा भजी जानी बस बाबा बस के घणो होश मां न कढ घणो ई तमाशो करे चुको आई इसी जातो हण बंदूक मां मरो तो मरी भी तुस मुड़े तुस कोन बाबा 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 छो पियो मूंखे चितो करी ही तुंहिंजे समझाइण जो न आहे हिन खे पुॼनि त शरीफ़ ऐं सालू सुञाणा तो उन्हनि खे छा कंदा मूंखे थोका वो मुंहिंजा पुट आहिनि मां हुननि जो पीउ आहियां अॼु घर जो हिकिड़ो सामान बि न बचाईंदुसि धक्का तो मैं मरी पवंदे छा कयां जैसा माजी बात हुया सुठो तो यार तव्हां अची वियो बाबा त खशट लाए वेठो आहे खशट त बंदि कयो असां चङनि भलनि उठनि खे सुधारे छॾियो तोखां हे पटेरो नथो सुधरे ते अॼु मुंहिंजे साम्हूं ईंदे न पाण खे बोल ॾिसंदे अदा हाणे छा कयूंसि अरे जहिड़ी वणेव न तहिड़ी कयोसि थूणीअ सां ॿधी छॾियोसि कुझु बि कयोसि पर इहा खशट ख़तमु करे हिनखे ॿधण जी कहिड़ी ज़रूरत आहे सालू हेॾे गिले अचीसि अरे निभागा कुआड़ी न दे जा बा दुश्मन खे बि कॾहिं कुहाड़ी न आहे पोइ पंहिंजे बिछड़े बापे खे कीअं कुहाड़ी हणंदुसि अदा सालू ये दा हेॾे वठी अचीसि अरे छड़ छोकरा हे छातो करे छोकरा अरे छड़ मूंखे मथे चकीस अरे छाता के अरे छोकरा यो छाता के अरे छोरो यो छाता के छोकरा अरे बाबा अदा बाबा जे साणे जण फ्रेम में टंगियो पियो आहे न अदा बाबा जे घर मरी वियो तो बाबे जी तस्वीर मथे कोन हणंदासीं बाबे खे टंगे छॾींदासीं अरे लांती मूंखे हेठि लायो बाबा तूं हिते ई सही आहीं अॻिते जीअं सुबुह जो वञो न पिणे खे ईअं टंगे बि न कयो काइण ॾिसी थी चरन खे अरे मूंखे हेठि लायो न त मुंहुं करे वेंदो सां अरे कर मुंहुं पियो छॾियो अथई ठीक थी छोरा अॼु राति जे कॾहिं मां निंड में तुंहिंजो मथो कचो न कयो न त मथो कचो त रहे कंदे त रहे तो जान छॾाईंदे अॼु राति तूं ई तेरी महिमान आ थक थी लांती अबा शेर हाणे सिर तो वञे बा हाँ हाणे वरी शेर अबो थी वियो अबो आया है पुत्र अबो आया है हाणे सा तो बुसाट जे अरे हेठि लायो मूंखे छोरा न त यतीम थी वेंदो अदा अल्लाह जो नालो अथव अदी तूं त असांखे अलाह जो नालो विझी थी पर पहिरियां बाबे जी हालत ॾिठी आई होश मां निकितो पियो वियो वरी जे हेठि लाथो थीसि न होश मां निकिरी वेंदो
तौबा कई छोरा वो तौबा कई वो कीसा कई वो बद्दा दा सिफारिश कई थई इनके जो की रात तेरा हण दे थक थी लाती छोरा माए ते टंगियो पे हो जा एता आराम सां वेठा हो माए ते सजी रात मुके केड़ो आरामी तो ने भागा थक तवा पर आखिर बुआ चाहे छाती तुझे मामे का तलाक छा मामे का तलाक गलत है सिद्धांत वो भी मेरी जगह पे सही है मामा जरा दा समझो था त बुआ गलत न थी चे त मामा का तलाक जरा चुरिस सभिनी जे मथे जो सूर खत्म थी मुंहिंजी मां हिकु त तुंहिंजो पीउ हिन ॻाल्हि ते बीहंदो कोन ऐं जेकॾहिं मूं हुनखे मञराए बि वरितो न पर तुंहिंजो मामा सिबियाणी सां एतिरी मोहबत करे थो त हू मरण पसंदि कंदो पर सिबियाणी खे कोन छॾे सघंदो मामा घणी जो मामा अति दिमाग आहे पर बुआ सां एतिरी मोहबत थो करे बुआ हुनजी मोहबत खे छो नथी सुञाणे शादी खां पोइ हर औरत चाहींदी आहे त हुनजो मुड़ुस हुन सां बेपनाह मोहबत करे मां मञा थी त मामा अति दिमाग आहे पर शिकिल ऐं सूरत में एॾो वजल बि न आहे जो हुन सां नफ़रत करे तुंहिंजे बुआ खे सम्झाए के बुआ खे मां सम्झाईंदसि तुंहिंजो मथो भित सां टकराईंदी हिनजो को बि फ़ाइदो न आहे पर कोशिश करण में हर्ज कहिड़ो आहे मामा ठीकु आहे तूं कोशिश कर मां तोखे कंहिं बि ॻाल्हि खां कोन थी रोकियां पर इहा ॻाल्हि ज़हन में रखजांइ तव्हांजे विच में जेतिरियूं बि ॻाल्हियूं थियनि ऐं जेतिरियूं बि नफ़रतूं जनम वठनि इन ॻाल्हि जी ख़बर तुंहिंजे पीउ खे न पवे मां नथी चाहियां त असां पंहिंजूं परेशानियूं हुनजे मथां विझूं ऐं जेकॾहिं तुंहिंजो पीउ बि परेशान रहणु लॻो न त हिन घर जूं रहियल ख़ुशियूं बि बर्बाद थियूं मामा तव्हां परेशान न थियो मामा ख़बर न पवंदी अस्सलाम वालेकुम लाल खाना वालेकुम सलाम लाल खान काॾे पियो वञी विठल ई सोबतान सां मिलण पियो अलाह भलाई कंदी बाक़ी सोबत सवत में मुश्किल अचे सोबत खे सवत में आण मुंहिंजो कमु आहे बाक़ी तोखे पार था वारस मो तरफ़ां बेफ़िक्र थी वञ ठीकु आहे वारिस हिनजो कहिड़ो सुठो मुंहिंजी पियो आहे जो भॼ भॼा अथसि ज़मींदार सां अटकी पियो आहे इन करे कमदारी खसी वई अथसि हाणे जेको नओं कमदार आयो आहे न चवे थो त पादराणी भॼाए कढोसि जेकर हिनजे मथां थोरो करणु थो चाहीं न त पोइ हली नए कमदार खे ॾियूं था ॾारो जेकर तूं सम्झी थो ही थोरल लहण मंझि आहे त पोइ करीस भलाई आहे हर कम जो माण्हू असांजा कम सदाईं बुॾा रोज़ रोज़ दर ते पुलिस बीठी हूंदी आहे ऐं ही पुलिस खे पलींदो आहे उन करे चवां थो त थोरो करे छॾियां जेकर तो मथां एॾियूं भलायूं कयूं अथसि न पोइ ॾुखे वक़्त में तोखे हुनजे कमु अचणु घुरिजे पोइ ॾियूं नए कमदार खे ॾारो विजूद मथे में धूड़ जेको तुंहिंजो हुकुम वारिस चई त पोइ नए कमदार खे मां हिक ई धक सां पूरो करे अचां हिते मूंखे केर बि न सुञाणे ऐं हुनजो खून बि लुड़ी वेंदो न रमाना उनखे मारणो न आहे न त उनजे खून जा चंडा असांजे सीने ते पवंदा उनखे ॾियणी आहे त सुठी मार तव्हां ई वञे त ता फरियाद बि न थिएसि जे ईअं करिणो अथई न त वण मां कुझु तलण उठाए वञ ली वसायूं था पुठीअ जे मथां ईअं ई करिणो पवंदो वॾियूं मिल्थुनि सां वठी आया घरां निकिरनि ई कोन पिया घरां निकिरण जहिड़ा रहिया किथे आहियूं
पागन दोस्तन जे अॻियां असांखे कंध खणण जहिड़ो न छॾियो आहे। तव्हांजो पलांत कबो ॾिना इन्ही करे त तोखे घुरायो आहे। यार जहिड़ो कबो आहे जवाननि सां बेस्तनि खां कहिड़ो पलांत वठूं? तव्हांजी मर्ज़ीअ त असां शेरवारनि खे ईअं छूट छॾे ॾिठो। जेका जुठ तव्हां सां कई अथनि उहा जुठ मोलू वाध लाइ बख़्शल था कनि। जाबिर खान मूंसां करे चुका अञा बि उन्हनि जो अंदर न आहे ठरियो। पर उन्हनि त हिन वक़्तु मुंहिंजे पोयां बाह ॿारे ॾिनी आहे। पोइ त मौला ई ॼाणे तोसां कहिड़ो असरु कंदा। बोलू मुक़ाबलो करे मूं ॾेई वेंदो न, तव्हां जहिड़ो भाड़ियो न आहे। जेकॾहिं तव्हां ईअं ई हथ कढी वेंदव त हू कंहिंखे बख़्श कोन कंदा। मूं चयो हो त शेर वारनि खे सुधारणो आहे, पर तव्हां पाण सुधरी वञी घर भेड़ा थिया आहियो। जाबिर खान छा कयूं? असां उन्हनि खे डंडा पाठा था हणूं। हू थक हणनि किथे था, हू रुगो था असांखे बेइज़्ज़तो कनि। जाबिर खान असां बेइज़्ज़ता न आहियूं जो उन्हनि सां दुश्मनी करे रोज़ रोज़ बापा जी बेइज़्ज़ती करायूं। बिना जेके उन्हनि पेर खया आहिनि न उहे पेर असांखे बि खणणा पवंदा, न त हू कोन सुधरंदा। न को सुधरण वारी बूटी ई कान अथनि। ख़बर आहे मूंखे, ख़बर आहे त हू वॾा कमीना ऐं बेइज़्ज़त इंसान आहिनि। तूं मूंखे न सम्झाए, मां उन्हनि कमीननि खे चङी तरह सुञाणा। ॿी जा त पुट ई न आहिनि। पोइ असां हथ हथ ते ॾेई वेही रहूं त हू वतन सभिनि खे बेइज़्ज़तो कंदा। दाद तो ऐं ॾिने जेकॾहिं साथ न ॾिनो त तव्हां ॿिन्ही सां खाइण पीअण हमेशह हमेशह जे लाइ बंदि। पोइ ईअं सम्झो त तव्हां सां दोस्ती ख़तम। नाराज़ न थियो जाबिर खान, तव्हां जेके असां बेइज़्ज़ता थियण लाइ तयार आहियूं। हाणे मां उनखे ॿुधाईंदुसि त जाबिर खान कहिड़ी बला जो नालो आहे। इहो सभु कुझु शेर थो करे। मां उनखे हाणे हिते मथी खणी ईंदुसि, पोइ उनखे ॿुधाईंदुसि त जॾहिं पंहिंजी इज़त में हथ पवंदा आहिनि त दिलि ते छा गुज़रंदो आहे। दवाई बि कोन थो लॻो वञा। सॾे सॾे थकिजी पियो आहे। इहे डाइण त मूंखे सही ई कान थी। पोचड़ो आहे घटि मांडी अठो ते तॾहिं थियूं तव्हां टीकरू कयो। मां हिते लूस लूस करण आयो आहियां, इहो तूं ॻाल्हाए पई। जेकॾहिं भाउ जो लिहाज़ न हुजे हा न त वठी चोटी खां मुक हणाया घाटे वारी। मूंखे बि कोन ॾे। बस बस मूंसां टिड़ न कर मूंसां टिड़। अहिड़ी मुक घाटे वारी हणंदो आहे जो ॾंचड़जी वेंदी आहे। होश ई कोन ईंदी, हथनि पेरनि मटण सां बि होश कोन ईंदी। मां ॿुधायां थो त मरी पवंदी आहे मुंहिंजे हथां, मरी पवंदी आहे। मां चवां थो परते हट। अहिड़ो मारी तो भाई यादि कंदी आहे। पढ़े थी तेरा तेरा जॾहिं मूंखे सिर थो वञे और साह थो वञे, सिर थो वञे। दिलगी जा मरीज़ साह लथड़ी कोन थो अची तो रनुनि सां मिलनि। ईअं जे चंप हणाए बूथ वञी तो सुठो न आहे कयो जाबिर खान। मां तोखे पंहिंजो सॼण सम्झंदुसि, पर तूं मुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन आहीं, दुश्मन।